जय श्री झूलेलाल। 25 अगस्त ते थदड़ी मन वॾी सतह सिंधी समाज ॾाढे ई हर्षोल्लास सां गॾु मनाए रहियो आहे। ऐं दोस्तो इहा वॾी सतह सिंधी समाज ॾाढे ई धूमधाम सां गॾु हिन खे जोरो शोरो सां गॾु मल्हाईंदो आहे ऐं हिकिड़ो ॾाढो वॾो उत्सव आहे असां सिंधी समाज लाइ करे। पर इहे मल्हाईंदा छो आहिनि, छा कारण आहे, छा कुझु हिन पुठियां हिकिड़ी अहिड़ी छा स्टोरी आहे जंहिंजे पुठियां आख़िर पूरो सिंधी समाज हिन थदड़ी खे मल्हाए रहियो आहे, छो मल्हाईंदा आहिनि। अॼु हिन मथां थोरो डिस्कस कंदासीं, इन विषय ते पाण थोरी चर्चा कंदासीं कि आख़िर पाण थधो छो पचाईंदा आहियूं, इन पुठियां कारण छा आहे। तो कई हज़ार वर्ष पूर्व सिंध प्रांत जे अंदरि मोहनजोदड़ो हूंदो, हिकिड़ो बाक़ाइदा हिकिड़ो प्रांत हूंदो मोहनजोदड़ो, जिते सिंधी रहंदा हुआ। त उते हिकिड़ी बीमारी फैलिजी हुई, ॾाढी ख़तरनाक बीमारी जंहिंखे चवंदा आहिनि चिकन पॉक्स। जी हा दोस्तो, हुनखे चिकन पॉक्स ऐं इन अलावा कई बीमारियूं उते गंभीर अहिड़ी महामारी वारी बीमारियूं जंहिंसां माण्हू मरिया पिए, बचण जी काई उमेद न हूंदी हुई। त दोस्तो ॿुधायो वञे त को त धरती अंदरां का माता शीतला जी मूर्ति निकिती। जी हा दोस्तो, उते धरती फाड़े करे उतां माता शीतला निकिती, जिनखे उते विद्वान साधु संतनि पहचानियो ऐं उन जी पूजा पद्धति ऐं जेको उन विधि विधान ॿुधाइनि समाज वारनि खे कि तव्हां इन ईअं पूजा पाठ करो त इहे प्रसन्न थींदी, त इहे बीमारियुनि सां जेको हिन बीमारियुनि जो तव्हांजे मथां को असरु न पवंदो। दोस्तो सिंधी समाज वारनि उहो ई कयो जीअं हिन साधु संतनि महात्मानि उन जी पूजा विधि ऐं उनजो जेको अनुष्ठान इत्यादि ॿुधाइनि। त दोस्तो जीअं हुननि माता शीतला जी पूजा कई त चिकन पॉक्स इत्यादि सां जेके बीमारी वयली ख़तमु थी वई हिकु प्रकार सां, ऐं उते माण्हू सुरक्षित थियण लॻा। उन ॾींहं खां वठी यानी हज़ारों वर्ष खां वठी इहा परंपरा हलंदी बि अचे कि जेकी उहे बीमारी थींदियूं आहिनि, वॾी माता इत्यादि चेचक जेकी असांजे के बीमारियूं थींदियूं मनुष्यनि खे, इंसाननि खे, उन सां निजात ॾियारण लाइ करे माता शीतला जी पूजा करी वेंदी। ऐं दोस्तो इहे जेका अॼुकल्ह हॉस्पिटलनि में टीका इत्यादि हलनि, इन्हनि खे वधीक टाइम न थियो आहे। इन जी ॻाल्हि करूं त वधि में वधि 100 खां 150 साल पूर्व इहे टीका ठहिया हुआ, 100 साल वधि में वधि। इन खां पहिरीं माता शीतला जी ही पूजा हलंदी ऐं अॼु बि सिंधी समाज हिन खे ॾाढे जोरो शोरो सां गॾु मञंदो आहे, इन जी पूजा पाठ इत्यादि कंदो आहे। दोस्तो असां तव्हांखे ॿुधायोसीं कि आख़िर भॻवानु जेकी माता रानी आहिनि शीतला माता, थदड़ी माता, उन जी पाण पूजा छो कंदा आहियूं, छो उन जी पूजा आराधना कंदा आहियूं, उन बारे में असां तव्हांखे विस्तृत जानकारी ॾिनीसीं। आख़िर छा कुझु कंदा आहिनि सिंधी समाज जा माण्हू इन शीतला माता ते। त दोस्तो सिंधी समाज जा जेका पाण माण्हू आहिनि उहे इन ॾींहुं थधो पचाईंदा आहिनि। जी हा दोस्तो, पाण हिकु ॾींहुं पहिरीं थधो पचाईंदा आहियूं जंहिंजे अंदरि अलॻि अलॻि प्रकार जा व्यंजन थींदा आहिनि, मिठी मानी, चहरी मानी, खटो भत, कढ़ी चांवर, पकोड़ा, साई भाॼी, पुला इत्यादि नाना प्रकार जा असां व्यंजन ठाहींदा आहियूं, जंहिंजे अंदरि यथाशक्ति जंहिंजी हूंदी आहे न उहो इन हिसाब सां इहे व्यंजन इत्यादि ठाहींदो आहे। इन पश्चात ॿिए ॾींहुं असांजी माताऊं भेनरूं इन जे पूजण हेतु इहे कंहिं ब्राह्मणी वटि या कंहिं ब्राह्मण वटि या कंहिं जेकी चवंदा आहिनि न वॾी सदी हूंदी आहे, उहा हिन जी विधि विधान सां गॾु पूजा संपन्न कराईंदी आहे, जंहिंजे अंदरि इन जी बाक़ाइदा हिकिड़ी पूजा थींदी आहे, विधि विधान सां गॾु उनखे संपन्न कराइणो पवंदो आहे। उनखे पश्चात पोइ घर जे अंदरि चवंदा आहिनि अखो पल्लो इत्यादि बि पाईंदा आहिनि। उनखे पश्चात इहे जेको आहे हिकु ॾींहुं जेके असां हिकु ॾींहुं पहिरीं असां भोजन ठाहियो होसीं, जेके थधो थी वियो राति विच में, जेके थधो पाण करे करे पोइ खाईंदा आहियूं, त उनखे पोइ हुन भोजन खे प्रसाद स्वरूप पूरो घर ग्रहण कंदो आहे। ऐं उन ॾींहुं चवंदा आहिनि कि सुबुह खां वठी राति ताईं माना जे राति जो थधो पचो उन 24 कलाक खां पोइ बि इहे चूल्हो न ॿारींदा आहिनि। चवंदा आहिनि कि चूल्हो ठंडो ई रहंदो आहे, उन मथां को बि अहिड़ी खाधे पीते जी शइ न ठाहींदा आहियूं। पूरो हिन हिकिड़ो चीज हिकिड़ो विधि विधान आहे जेके असांजे सिंध समाज जा माण्हू पूर्ण रूप सां हिन खे मञंदा आहिनि। ऐं इन ॾींहुं घर जो मायूं आहिनि जेकियूं इत्यादि करे ऐं पूॼण इत्यादि वेंदियूं आहिनि, ऐं तंहिंजे अलावा जीअं घर जी न्याणियूं हूंदियूं आहिनि या नुंहरूं इत्यादि हूंदियूं आहिनि त वेही करे रांदि बि कंदियूं आहिनि। जी हा दोस्तो, रांदि। पर अॼुकल्ह जेको ज़मानो हलियो आहे, जेको क्रेज़ हलियो आहे, उहो हलियो आहे जुआ जो। त चवंदा आहिनि जुआ किसी का नहीं हुआ, त इहो क्रेज़ ख़तमु थियणो घुरिजे। पहिरीं हिकु प्रकार सां मनोरंजन जे हिसाब सां कमकार हूंदो न हो, छोकी थधो हूंदो हो, रोटी पाणी हूंदो न हो, त हिकिड़ी रांदि कंदा मनोरंजन जे हिसाब सां। त अॼु बि उन ई हिसाब सां रांदि करणी घुरिजे, न कि हिन खे जुआ जी तरह खेलणो घुरिजे। तव्हां सभिनि खे सिंधी समाचार राजस्थान जी तरफ़ां, सॼी टीम जी तरफ़ां थदड़ीअ जूं यानी वॾी सतह जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। जय श्री झूलेलाल।